हाणे ध्यान जो भाई, इन ही वंश में राजा थिया अंग, परम धर्मात्मा, लेकिन उन जो पुट थियो एक नंबर जो नास्तिक, उन जो नालो थियो वेन। और राजा चवनि था इन में भी प्रभु जी कृपा है, पुट अगर सदाचारी सुठो हुजे हा, मोह जी दलदल में फांसी पवा। एक ॾींहुं राज छॾे करे वञी गुफा में लिकी भजन करण लगा, चओ हरे राम। राजा अंग और जेके भी ॻोल्हण वारा सिपाही वञी विदेशनि में ॻोल्हे आया, उते ॻोल्हियो ई कोन। ये भगवान घट घट में वेठो आहे, अंदर कोई ॻोल्हींदो ई न आहे, तव्हां हेॾे होॾे वञी ॻोल्हींदा आहियो असां। हाणे चयूं भाई राज कीअं हलंदो, कि हुनजे पुट खे राजा बणायो, चई भाई उहो त पापी आहे, ॾाढो ख़तरनाक आहे। चई भाई राजकुमार आहे, मथां सुधरी वञे, उनखे राजा बणायो। हाणे त हुन पंहिंजो कानून शुरू कयो, यज्ञ बंदि, हवन बंदि, पूजा पाठ बंदि, एकादशी बंदि। अरे छो भाई, चई राजा ही भगवान आहे। इहो वरी कहिड़ो नओं कानून आयो आहे? चई हा, सर्व देव मयो नृपः। कमाल आहे, राजा सर्वदेवमय आहे, उनजी पूजा कयो, मुंहिंजी मूर्ति, मुंहिंजी आरती। संतन ॾाढो सम्झायो, समय गुज़रियो, जॾहिं न सम्झो त संतन हुंकार भरी पंहिंजो वचन खयो त तूं नष्ट थी वञ। राजा वेन किरी पियो, मरी वियो। अरे महाराज हे त मरी वियो, लेकिन राज कीअं हलंदो? डाकू चोर वधी वेंदा, खबी जंग जो मर्दन क्यों, निषाद प्रकट थियो कारे रंग जो, वरी सजी टंग जो मर्दन क्यों, त साक्षात पाण भगवान अवतार वठी आया प्रथु रूप में। बोलो श्री प्रथु जी महाराज के। भगवान प्रथु महाराज जी रूप में अवतार वरतो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। प्रथु महाराज ॾिठो त धरतीअ ते पूरी ओहो अकाल छायल है, कोई वनस्पति समृद्धि रत्न कुछ कोनन। तरी उत्तर दिशा में पहाड़न के अलग करे छॾियो प्रथु महाराज, धरती समतल कई, लेकिन पोइ भी अञा समृद्धि कोने। पृथ्वी माता के प्रथु भगवान वचन चया कि हे वसुंधरे, तव्हां सभु खनिज संपत्ति समृद्धि अनाज अन्न प्रकट कयो। नाई वसुंधरा माता त उन्हनि नाराज थी करे धनुष खयो। पृथ्वी माता गौ माता जे रूप में प्रकट थी वई। धरती माता हमेशा गांइ जे रूप में ईंदी अथव, छो? धरती भी माता आहे, धारण कंदी आहे, पालन कंदी आहे। गौ माता भी माता आहे, गावो विश्वस्य मातरः, उहा भी असांजो पालन कंदी आहे खीर जे द्वारा। चओ हरे राम। गौ माता जे रूप में पृथ्वी माता चवण लगी त हे भगवन प्रथु, भैया मां कीअं कयां, जॾहिं कोई अधर्मी राजा ईंदो आहे त मां सभु खजाना लिकाए छॾींदी आहियां। हाणे मां प्रकट करण लाइ तैयार आहियां। तॾहिं पृथु महाराज एॾी समृद्धि कई, एॾी हरियाली कई, चारों तरफ़ आनंद ही आनंद ऐं समृद्धि, रतन हीरा जवाहरात अन्न धन जल सभु संपूर्ण थियो, सभु आनंदित थिया, खुशी थिया, प्रसन्न थिया, कृतकृत्य थिया। इन करे पहिरियों धरतीअ जो नालो धरा ही चवंदा हुआ, पोइ हुनजो नालो पियो कि ये पृथु महाराज जी कन्या आहे, धीअ आहे, त हुनजो नालो पियो पृथ्वी। छा नालो पियो? बोलो पृथु जी महाराज की। अहिड़ा भागवत थिया आहिनि। चओ जय श्री कृष्ण। एक बार 100 यज्ञ करण लाइ तैयार थिया, 99 यज्ञ कया। भगवान वासुदेव पहिरियों ही प्रकट थिया। बोलो वृंदावन बिहारी लाल की। भगवान प्रकट थिया, चयूं वरदान घुरो पृथु महाराज के। पृथु महाराज भगवान के निर्निमेष ॾिसण लगा। ॾिसो पृथु महाराज भगवान जे भक्तिअ में भी श्रवण भक्तिअ जा आदर्श अथव, सिंबल। कीअं कि उन्हनि खे भगवान जी कथा ॾाढी वणंदी, कथा में ॾाढो प्रेम। ये कि सनकादि महाराज, हनुमान जी महाराज, नारद जी महाराज, उद्धव जी महाराज, तीअं भगवान पृथु श्रवण भक्तिअ जा आदर्श, कथा सां ॾाढो प्रेम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। पृथु महाराज के भगवान चयो, पृथु जी
मूंखों वरदान घुरो, मां तां ते राजी आहियां। पृथु महाराज चवनि था, प्रभु अगरि राजी आहियो त सच में वरदान ॾींदव? हा, तव्हां घुरी ॾिसो, जेको तव्हां चवंदव। राजा इंद्र डिॼिया की स्वर्ग वियो। ब्रह्मा जी सोचनि था ब्रह्म पद वठनि। भगवान चवनि था वैकुंठ त हाणे ई ॾेई छॾींदोमांसि। लेकिन पृथु महाराज धन्य आहिनि, चवनि था प्रभु तव्हांजी कथा एॾी मिठी आहे, एॾी मधुर आहे, मधुराति मधुर, एॾो आनंद ॾियण वारी आहे। माफ़ कजो, उहो आनंद त स्वर्ग में बि कोन्हे, मूंखे वैकुंठ में बि उहो आनंद न ईंदो जेको तव्हांजे कथा में आनंद आहे। इन करे मूंखे 10,000 गुना कथा जो अमृत पीअण थो चाहियां। मूंखे 10,000 कर्ण रंध्र जो जंहिंमें तव्हांजो अमृत भरे भरे पीआं। यानी 10,000 गुना वधीक श्रवण शक्ति जो 10,000 कन घुरिया आहिनि पृथु महाराज। भगवान गदगद थिया। वाह वाह पृथु जी, अहिड़ो भाव तव्हांजो ऊंचो स्तर जो। तव्हांखे अगरि इहो वरदान न मिलंदो त कंहिंखे मिलंदो? भगवान तथास्तु चयो। उन ॾींहं खां पोइ उन्हनि कथा जे अमृत जा सागर पंहिंजे अंदरि समाहित कया आहिनि। बोलो पृथु जी महाराज की। श्री कृष्ण गोविंद।